समझा तो पान के अज वक्त वारो समझा तो जो हिन महफिल में मिठे पीर जे चमन जे गुल जी असांखे खुशबू ऐं ज़ियारत ऐं तव्हां बि खुश नसीब आयो जो अज तव्हां के मिठे पीर जे बछड़े जी ज़ियारत जो शरफ नसीब मुझा मुर्शिद करीम वालिद गिरामी पढ़िया हुआ पाठ शरीफ में उन्हें पाठ शरीफ जे खानवादे जा चश्मो चराग हजरत किबला साईं तव्हांजे सामू जलवा कर रहा है आलमन सालिहन जो दीदार ऐं अल्लाह जे घर में हाज़िरी ऐं तव्हां ज़ियारत कई कंबर वारे सोने सरदार सैयद गुलाम हुसैन शाह ज़ीद मजदू जे चमन जे सोने गुल हजरत साईं सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जो तव्हांखे दीदार हजरत किबला मिठा पीर रहमतुल्लाह अलैह सजी सिंध के सजे पाकिस्तान के बल्कि अरब अजम के रंगुलाई संदन जो फैज कंडियारे शरीफ में अल्लाहबाद शरीफ ने हारियो दरबार आलिया गरीबाबाद शरीफ ने हारियो हुसैनाबाद कंबर शरीफ ने हारियो फजलाबाद मातरी शरीफ ने हारियो हाणे वरी तव्हां जे पाड़े में हिदायताबाद कोट अल्लाह वारन जो फैज़ घटबो नाहे ॾींहों ॾींहों वधंदो ऐं जंहिं हीअ मस्जिद ठाही मस्जिद जो बुनियाद रखियो मस्जिद के आबाद कयो आशिक रसूल हुयो जंहिंजी ख्वाहिश हुई तो मुखे मज़ार की जाए भी मस्जिद में मिले अल्लाह उनजे मन जी मुराद पूरी कई उन जो बच्चो भी सालियो आलिमा ऐं सोने सजण साईं जो फैज़ याफ्ता अल्लाह करीम उनके काविशुन के कबूल फरमाइंदो असां सभिनी जी ये मोहब्बत भरी हाज़िरी रब पंहिंजे बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाइंदो अज़ीज़ान गिरामी हिन महफिल जो बिटो उनवान मस्जिद जो फज़ाइल भी ऐं खुलफाए राशिदीन जी सिफ़त मस्जिद अल्लाह जो घर उहे ठाहींदा आहिनि जेके मोमिन हूंदा आहिनि मस्जिद दे पंध उहे कंदा आहिनि जेके मोमिन हूंदा आहिनि मस्जिद सा दिल उहे लाईंदा आहिनि जेके मुत्तकी ऐं परहेज़गार मस्जिद में मोमिन ईंदो आ त ईअं समझंदो आ जिए मच्छी दरिया में सुकून करार अल मोमिन फिल मस्जिद कसमत फिल बहर मोमिन मस्जिद में ये राहत सुकून महसूस कंदो आ जिए मच्छी दरिया में सुकून अल मुनाफिक फिल मस्जिद कतैर फिल कफस मुनाफिक मानू मस्जिद में ये बेकरारी ऐं आंध मांध लगंदस जिए पखी पिंजरे में सच्ची बुधायो अज तव्हां जो वेठा आयो त पखी पिंजरे वांगुर आयो या मच्छी दरिया वांगुर हथ हेठ कयो मुझो सवाल समझी को जवाब ॾिजो तव्हां जी दिल अज हिन मस्जिद में मजलिस में कीअं थी पाण
के महसूस करे जिए पखी पिंजरे में किए थी दिल महसूस करे जेकरे तवा जे दिल जी इहा कैफियत आ त आऊं तवा के मुबारक थो ॾियां तवा मोमिन या मुबारक मुझे तरफा ना है मदीने वाले साईं जे तरफा तो मोमिन बाने के मस्जिद में करार मिलंदो आ साईं फरमाइन था अल मस्जिद बैतुन तकीयुन मोमिनुन मस्जिद मुत्तकी ऐ मोमिन बाने जो घर हो मस्जिद का बाहर निकरंदो तो बेकरार होंदो जे पखी पिंजरे में वरी मस्जिद में इंदो तो उनके सुकून ऐ राहत मिलंदी अगर मस्जिद के तामीर कंदे के ॾिसो न समझो तो यो मोमिन आहे मोमिन हुजण जी शाहिदी ॾियो जेको मस्जिद ठाहे थो मस्जिद जोड़े थो मस्जिद में विखूं भरे थो समझो तो यो मोमिन आहे छो त मोमिन ई मस्जिद में विखूं भरी मदीने वाले साईं फरमायो त जेडी मल तवा मस्जिद में विखूं भरे अचो था न त हर विख जे बदले में साल जे इबादत जो सवाब बनु सलेमा कबीले वाला मस्जिद नबवी का 8 किलोमीटर परते जो घर हुया उन जो महल्लो हुयो पाड़ो हुयो बनु सलेमा जेडी मल मस्जिद नबवी जे पासे में प्लाट खाली थिया घर खाली थिया तो उन्हनि अचे अर्ज कयो या रसूल अल्लाह 8 किलोमीटर परे घर आहिनि पंधु करे अचूं था 5 वक्त नमाज पढ़ण जमात सां 8 किलोमीटर अचण वञण 5 किलोमीटर पंधु थी वञे तो हर नमाज जो इजाजत मिले तो मस्जिद जे पाड़े में घरड़ा ठाहे वेहो वेठो वेहो साईं फरमायो तो वेठो भली वेहो पर या बनी सलिमत अक़दामुकुम व उजूरकुम ए बनु सलिमा वारो तव्हां जा विखूं ऐं कदम जेके मस्जिद में खणी अचो था जेकॾहिं तव्हां 8 किलोमीटर खां पंधु करे अचो था त तव्हां जा इहे कदम अचण बि इबादत मोटण बि इबादत जेकॾहिं वेझो घरड़ो ठाहींदो त अचण खां त मालूम रहिजी वेंदो अर्ज़ कयूं साईं पोइ असांखे इहो पंधु वणे थो क़बूल आहे भली इहे विखूं सायूं थियनि अजर सवाया सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो मन बना मस्जिदन का मफ़स क़तात जेको पखीअ जे आखेरड़े जेतिरी मस्जिद ठाहे सुभान अल्लाह यो इस्तिआरो आहे किनायो आहे इशारो आहे नंढड़े खां नंढड़ी हालांकि पखीअ जे आखेरे जेतिरी त का मस्जिद कोन ठहंदी आहे पर मदीने वारे साईं हिकिड़ो इशारो ॾिनो त नंढड़े खां नंढड़ी मस्जिद ठाहियो भले 3 माण्हू बि नमाज़ पढ़नि पर इने माण्हू जे लाइ बि बनल्लाहु तआला बैतन फिल जन्नह उन जे लाइ जन्नत में रब घर ठाहे हिते सीमेंट रेती बजरी कंक्रीट ब्लॉक सिर पर जन्नत जो घर सोन जे सिरुन सां मुश्क अतर जे अंबर जे कारण तो सस्तो आया महंगो जी हेड़ी सोनी मस्जिद अञा अधूरी लगी पई है मौलवी साहब जो हर साल जलसो कंदुसि ए जे ईंदड़ साल ठहियल न हूंदी न त पोइ तव्हांजो ऐं मुंहिंजो ख़ैर न थींदो छा जो माना मौलवी तव्हांखे हर जुमे ते मिंथ करे तव्हांजे पाण खे अखियूं कोन तोड़ा कोन था ॾिसण जा हे अलाह जो घर ठाहे तव्हांखे रब अकुल न ॾिनो आहे तव्हांखे सम्झ कोन्हे पंहिंजा बंगला ठाहियो था पंहिंजूं जायूं ठाहियो था फली ठाहियो वरी तव्हां डामार बिल्डिंग ठाहियो पर उन जे एवज़ जन्नत में माड़ी न मिलंदई मस्जिद जे कॾहिं पखीअ जे आखेड़े जेतिरी बि मस्जिद ठाही त जन्नत जी माड़ी
हां असा सुन्नी जेके आहिनि उन पैसा ॾियण में सुस्त आहियूं खैर खैरात ॾियण में चईन समझाइन हदीसूं पढ़ कुरान जो आयतूं पढ़ कहिड़ी खणंदा हलंदा वाहे जिब्रील नहीं ते ठाहींदो मीकाईल ठाहींदो या इस्राईल ते ठाहींदो तव्हांखे ठाहिणी आहे इहा मस्जिद तव्हांखे जोड़णी आहे जेके पाड़े वारा आहियो छा था चओ साईं फरमाइनि था त माण्हू मरंदो आहे न उनजो दफ़्तर मलाइक वेड़े खणी वेंदा वापसि आसमान ते पर जे मस्जिद ठाही न उनजो दफ़्तर धरती ते मौजूद हो सुभान अल्लाह ये मीटर फिरंदो आहे न मीटर इहे उनजो अजर ऐं सवाब जो मीटर पियो हलंदो सुभान अल्लाह जेतिरनि माण्हुनि अॼु निमाज़ पढ़ी हिन मस्जिद ठाहिण वारे वली सॼी मस्जिद न ठाही हिकिड़े माण्हू सॼी मस्जिद न ठाही पर मस्जिद में हिकिड़ी सिर लॻाई हिकिड़ी सीमट जी बोरी वठी हिकिड़ो प्लाट लॻाई उन जो बि मुकम्मल जन्नत में घर थी मुकम्मल माड़ी थींदी कंजूस तव्हां आहियो अलाह सखी आहे अलाह सखी आहे ईअं न त हिन मस्जिद में 1000 माण्हुनि हिसो रलायो के 500 ॾिना के 5 बोरियूं ॾिनियूं के रेती जी ट्रक ॾिनी के मदद जे लाइ 5 रुपया ॾिना पर हर माण्हू खे रब जन्नत जी माड़ी ॾींदो साईं फरमाइनि था मरण खां पोइ इन जो दफ़्तर धरती ते मौजूद हूंदो सुभान अल्लाह जेतिरा माण्हू निमाज़ पढ़ंदा ज़िक्र कंदा कुरान पढ़ंदा ओतिरो सवाब उन ठाहिण वारनि जे दफ़्तर में सुभान अल्लाह तुंहिंजी मुंहिंजी उमिरि 20 साल 30 साल 40 साल 50 साल 70 सालनि जो त मूंखे हिकिड़ो बि कोन थो नज़र अचे हेॾो को पुराणो हुजे को 70 जो 80 90 ते त को बि कोन थो पहुचे डालडा जो ज़मानो आहे सम्झो था न मरी वेंदासीं पर ये मस्जिद न मरंदी मां मरी वेंदुसि तूं मरी वेंदे सॼो जहान जेकी वेठा आहियूं असां मां केर बि न रहंदो हिकिड़े ॾींहुं पर मस्जिद मौजूद हूंदी सुभान अल्लाह इन ठाहिण वारनि जो अजर ऐं सवाब जारी रहंदो सुभान अल्लाह तो छा था जो अहिड़ो कमु कंदो या न कंदो इंशाअल्लाह जेॾीमहिल मस्जिद नबवी शरीफ़ ठहे पई सुभान अल्लाह सुभान अल्लाह उहा मस्जिद साईं फरमाइनि था अना खातमुन नबिय्यीन सुभान अल्लाह मां मोहम्मद सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो नबी आहियां मस्जिदी हाज़ा खातिम मसाजिदल अंबिया मुंहिंजी हीअ मस्जिद नबवी सभिनी नबियनि जे मस्जिदुनि जी पुॼाणी वारी मस्जिद आहे हाणे न धरती ते को नबी ईंदो न का ॿी मस्जिद के नबी जी ठहंदी मां आख़िरी नबी मुंहिंजी मस्जिद नबीअ जी आख़िरी मस्जिद जेॾीमहिल मस्जिद ठहे पई त माण्हू पत्थर खणनि पिया मदीने वारा साईं ख़ुदि पत्थर खणनि चओ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी खुद पत्थर खणनि पिया असहाबनि चयो या रसूल अल्लाह तव्हां पाण था पत्थर खणो पाण फरमायो त मस्जिद ठाहिण जन्नत जो आयशा जन्नत जो मज़ो माणण आहे तव्हां जन्नत जा मज़ा माणियो था मां मोहम्मद छो न माणियां साईं जन पत्थर खयो हिकिड़े असाबी अचे पत्थर वरितो त या रसूल अल्लाह आऊं थो खणा साईं जन फरमायो त ॿिया पत्थर खुटा ॾेई ॾा ॿिया खण न हे जन्नत जो मज़ो मूंखे बि माणणो आहे ऐं आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं शेर शाइरी न कई आहे वमा अल्लमनाहु शेर वमा यंबगी लह असां पंहिंजे नबी खे शेर न सेखारिया आहिनि अदा साईं ओ मौलवी साहब अरे चलो घड़ी कर मूंखे ॾिसी हिन मोबाइल खे त बंदि कर घड़ी असां तव्हां जे वरी मोबाइल में पूरा वरी चवंदा त हे पाण में सुनी ठहनि नथा ध्यानु त तव्हां सां साॻियो न साॻियो
कदे भी जिंदगी में शेर न चयो आ वमा अल्लमनाहु शेर वमा यंबगी ला असा पंहिंजे नबी के शेर न सेखारिया आहिनि ऐं शेर इन जे लाइ मुनासिब भी ना है पर जिंदगी में हिकड़ो मौको एड़ो आयो आ जो मदीने वारे साईं खुद शेर पढ़ियो जेडी मन मस्जिद नबवी जा पत्थर खणन पिया ओडी मन फरमाइन पिया त मस्जिद जा पत्थर ढोइण असा के इए मनन था जे खैबर दी खजूर मिट्टी ला ती मस्जिद जो कम भी इए असा के पिया हजरत अब्दुल्ला बिन रवाहा शेर पियो पढ़े शायर हुयो दरबार मुस्तफा जो शायर हुयो हजरत अब्दुल्ला बिन रवाहा शेर पढ़े पियो अफलह मन युवालिजुल मसाजिदा कामयाब थी वियो वो जो मस्जिद तो ठाए उन जो आखिरी लफ्ज हो न वो साईं जन उन सा गडजी पिया पढ़न त सच्ची सहाबा दी जमात वो लफ्ज गडजी कोई मां सोचींदो हे जेके शायर आहिनि गज़ली आहिनि माण्हुनि खे चवंदा गॾिजी पढ़ो तव्हां बि गॾिजी पढ़ायो इहा बि सुन्नत अथव हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा पे पढ़े अफलह मन युवालिजुल मसाजिदा हुजूर पे चवनि अल मसाजिदा अल मसाजिदा अल मसाजिदा अल मसाजिदा फसल्ला बि काइमन व काइदा हुजूर पे चवनि अल काइदा अल काइदा अल काइदा कामयाब थी वियो वो माण्हू जेको मस्जिद ठाहे थो मस्जिद ठाहे पोइ मस्जिद ठाहे हली वञी घर सुम्ही पए न मस्जिद खे वरी आबाद करे थो बीठे उन में निमाज़ूं अदा करे थो इहो कामयाब सुभान अल्लाह हाणे हिकिड़ी हदीस जी मूंखे यादि अचे ॿुधाईंदो साईं पर ज़हन खे दिलि खे हाज़िर कंदे तवज्जो आहे मुरे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह मस्जिद नबवी दी तामीर पई थिए अल्लाह जो घर पियो कहे मदीने वारो साईं खुद पियो मस्जिद तामीर करे हुजूर हिकड़ो पत्थर खयो ऐं पेरी पत्थर पीढ़ जो पत्थर बुनियाद जो पत्थर पहिरियों पत्थर अव्वल पत्थर मुझे दिल पर मोहम्मद पाण पंहिंजे हथनि सां रखियो हुजूर पत्थर रखियो त पोयों अबू बकर सिद्दीक आयो जिते मदीने वारे जो पत्थर उन सां गॾो गॾु लॻो लॻ मुत्तसिल बिला फसल बिना संधे बिना लिथी बिना दूरी अबू बकर सिद्दीक मुस्तफा जे पत्थर सां गॾु पत्थर रखियो छा पई ठहे इबादत जो बुनियाद मस्जिद नबवी जो बुनियाद इस्लामी सल्तनत जो बुनियाद रियासत मदीना जो बुनियाद मुस्तफा जी मुस्तफवी सल्तनत जो बुनियाद पहिरियों पत्थर रखण वारो मदीने वारो साईं हुजूर जे पत्थर सां गॾु बिला फसल पत्थर रखण वारो चो सुन्नी में बुधो शिया में बुधो आले तशय्युअ वारनि भाइरनि खे मां दावत थो ॾियां अक़ीदो सिखणो अथव असांजे आले सुन्नत खां जे सिखो यार भुलिजी न पइजो खरी न वञिजो ज़ाकिरनि तव्हांखे ही हदीसूं ॿुधायूं कोन्हनि के
मां हवालो भी बुधाए छजा मता वरी को एतराज करे न हवालो मुस्नद अबू याला हदीस जो किताब है मुस्नद अबू याला जिल्द 8 सुफ़ो नंबर 295 बियो किताब है असुन्नत लिब्न अबी आसिम जिल्द बियो सुफ़ो नंबर 550 टियों किताब मजमउ ज़वाइद जिल्द 5 सुफ़ो नंबर 176 चौथों किताब सुबुलुल हुदा व रशाद जिल्द 3 सुफ़ो नंबर 337 चार किताबन जा हवाला चार घणा जेको मने चार जेको न मने चार ते जा गल्ला ही कार साईं हदीस बुधो हदीस मदीने वाले साईं वजा बिहजरिन फवदाहु मुस्तफा करीम पेरियो पत्थर मस्जिद नबवी जे बुनियाद में रखे ऐं वरी वो आयो वजा अबू बकरिन बिहजरिन फवदाहु जिते मदीने वाले पत्थर रखियो न हुजूर जे पत्थर सा गड बे नंबर ते पत्थर रखण वारो गायो केर अबू बकर सिद्दीक वजा उमर बिहजरिन ऐं टियों पत्थर फारूक आज़म खणी आयो केर खणी आयो सैयदना उमर फारूक जे पाछे का में शैतान ट्रह साईं फरमाइंदा जने मेराज वारी रात में सुन मेराज ते त बी आसमान ते ॾिठम 70,000 मलाइका जेके सभई उन्हनि माण्हुनि ते रहमत पिया मोकिलनि जेके अबू बकर सां मोहबत रखंदा आसमान ते उते ॾिठम 70,000 मलाइका उन्हनि माण्हुनि ते लानत पिया विझनि जेके अबू बकर उमर सां बुग़्ज़ रखंदा मां छा चवंदुसि तव्हां छा चवंदो लानत जो ये कोटड़ी वारा छा चवंदा आसमान वारनि जी काफ़ी अथनि समझो वाले न समझो ॻाल्हि डूल में वेठल वाले कोन वेठल मां ठेठ सिंधी भी ॻाल्हाईंदो आहियां साईं वजा उमर बिहजरिन फवदाहु फारूक आज़म आयो हजरत अबू बकर जो पत्थर जिते खत्म थियो उते वरी हजरत उमर पत्थर सुभान अल्लाह ये घणा पत्थर दिया वजा उस्मान बिहजरिन चौथे नंबर ते हजरत उस्मान गनी आयो जिते हजरत सैयदना उमर जे पत्थर जो दंग थियो उता हजरत उस्मान गनी पत्थर रखियो पत्थर रखजी वियो पो फसुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन सालिक मदीने वाले साईं का जेके बीठल साहबी हुया न उहे त ॾिसंदा त नबी जे हर कम में कोन को राज़ सुभान अल्लाह मुस्तफा जे हर फेल में हर कौल में हर लफ्ज़ में हर अखर में राज़ असहाबन पूछो या रसूल अल्लाह ही छा माजरा है अवल कहां पत्थर रखियो वो हजरत अबू बकर रखियो वो हजरत उमर रखियो वो हजरत उस्मान रखियो ही छा माजरा है इनमें राज़ केड़ो आ फकाल हाज़ा अम्रुल खिलाफत मिन बादी राज था पूछो तो बुधो वञो राज बुधायूं थो वञा मुखा बाद में मुंहिंजी खिलाफत इए तरतीब थींदी जीअं अॼु पत्थरनि रखण जी तरतीब थी मुखा बाद में मुंहिंजो खलीफ़ो बिना संधे जे बिना फसल मुंहिंजो खलीफ़ो अबू बकर सिद्दीक थींदो अबू बकर खां पोइ उमर थींदो उमर खां पोइ उस्मान सिक सीने में रख प्यारन दी महबूब जे हड़नी यारन जी सिक सीने में रख प्यारन दी महबूब जे सभनी
हुयो साईं असां गॾु गार अंदर उहो आशिक सुणो सिद्दीक़ अकबर अॼु ताईं बि गॾु मज़ार अंदर अॼु ताईं बि गॾु मज़ार अंदर जंहिंखे तव्हां घर नबीअ जे निज़ारनि जी सिक सीने में रख प्यारनि जी महबूब जे चैनी यारनि जी सिक सीने में जंहिंजो जग में आहे मशहूर अतुल जिते मालिक जो हुयो ख़ास फज़ुल वो मीर उमर आदिल अकमल वो मीर उमर आदिल अकमल लधी सार जही बेसहारन जी सिक सीने में महबूब जे हड़नी जेको इल्म जो बार हुयो उस्मान सखा जो पैकर हो बिन नूरन वारो रहबर हो बिन नूरन वो बचे के टी हसी पारन जी सिक सीने में रख महबूब जे चैनी अल्लाह जो शेर आहे अल्लाह जो शेर आहे हैदर जंहिं कोट केरायो खैबर खातून जन्नत जो वारिस वर मनी बैयत जे टिन यारन जी सिक सीने में साईं फरमाइन था अल हक माल अली वल अली माल हक अली हक सा हक अली अली कॾहिं ग़लत नथो थी सघे जीअं वहाबिन जे चङे मुड़स इब्न तैमिया लिखियो आहे त हज़रत अली साईं जे नाले ते वहाबिन जो चङो मुड़स लिखे थो त 17 जायुनि ते अलीअ ख़ता खाधी वहाबी जो कीधो आहे 17 जायुनि ते अलीअ ख़ता खाधी हर भेरे हुकूमत हासिल करण जी कोशिश कई ऐं नाकाम रहियो हे वहाबी जो अक़ीदो आहे असां आहियूं मदीने वारे साईं जे सेखारियल मुस्तफा जो सेखारियल अक़ीदो छा आहे अली हक़ ते अली हक़ सां हक़ अली सां जिते अली हूंदो उते हक़ हूंदो जिते हक़ हूंदो जिते अली हूंदो जिते हक़ हूंदो हिक ॿिए खां धार थींदा ई न जेकॾहिं अबू बकर नाहक ते हुजे हा अली बैत न करे हा उमर नाहक ते हुजे हा अली वज़ीर न थिए हा उस्मान नाहक ते हुजे हा अली मुशीर न थिए हा अली जो फैसलो ॻाल्हायो अली जो फैसलो अली नमाज़ थो पढ़े मस्जिद नबवी में मुसल्ले ते बीठो अबू बकर अली पुछो बि चए थो पुठीअ हिन इमाम जे अली पंहिंजो इमाम छॾे तोखे कहिड़ो हक़ आहे उन अबू बकर खे घटि वधि ॻाल्हाइण जंहिंखे मौला अली सॾे त पुठियां हिन ॻाल्हायो इमाम अबू बकर अली जो इमाम उमर अली जो इमाम उस्मान अली हक़ जो फ़ैसिलो कयो नबूवत वारो फ़ैसिलो जेको मुस्तफा ख़ुदि कयो अली उन ते टपो हयो अल्लाह जो शेर आहे हैदर जंहिं कोट केरायो हो खैबर
तूने जन्नत जो वारिसवर मनी पैयत जेठने यारन जी सिक सीने में महबूब जे हड़नी महबूब जा हड़ैया चैन यारन समाल का तुमला पंज तन जो प्यासिया करमुल्ला बचे के मदीने वारन जी सिक सीने में रखो प्यारन जी महबूब जे हड़नी मस्जिद नबवी जो बुनियाद इबादत खाने जो बुनियाद इहा ही मस्जिद नबवी हुई जिते रियासत मदीना जो बुनियाद इते फैसला जेके थींदा इन मस्जिद में जेको कानून जारी थींदो इन मस्जिद में थींदो उन मस्जिद जे बुनियाद रखंदे मदीने वारे फैसलो ॾिनो त मुस्तफा करीम अव्वला बुनियाद रखण वारो मुहम्मद करीम आ ऐं उन खां बाद में उन ते सिर रखण वारो सिद्दीक़ जो हज़रत उस्मान जो फैसलो त मदीने वारे साईं पाण कयो न तू केर थींदो ई मुस्तफा जे फैसले जे खिलाफ ॻाल्हाइण वारो तू केर थींदो तोखे इख्तियार आहे तोखे वस आहे जो मुस्तफा जे फैसले जे खिलाफ ॻाल्हाई जेकॾहिं ॻाल्हाईंदे न त पंहिंजी पिच विञाईंदे पंहिंजो ईमान पंहिंजो अमल पंहिंजी दुनिया पंहिंजी आख़िरत बर्बाद कंदे हुननि जे शान में न घटिताई थी आहे हमरा आगे कावड़ाई मथे में थुको उछलाए समझो था नतीजो था समझो वरी कावड़ आयसि त वञी हे जेको पिलर ठहियो पियो आहे न इन सां मथो टकरायो के पिलर खे थो कुटिया ज़ोराए थो धको हणा त पिलर किरे छा थियो समझो अलाए कोन समझो हेड़े मजबूत पिलर सां जेको बुनियाद पियो ही सॼी मस्जिद ने पिलर ते बीठी आहे इन पिलर खे जे मथो हणंदे न पंहिंजो मथो कचो थी पवंदी फाटी पवंदी रतो रत थी वेंदे पिलर पंहिंजी जाइ तां हटियो आहे अबू बकर त अॼु बि मुस्तफा जे भाकुर में कुब्बतुल खदरा में रोज़े अनवर में कब्र अतहर सां गॾु मदीने वारे जी कब्र आ हेनो अबू बकर जी हेनो हज़रत उमर जी अञा हिकिड़ी जाइ खाली आ इमाम समूदी लिखियो आ त इहा हिकिड़ी जाइ जेका खाली आ न हज़रत ईसा रूहुल्लाह ज़िंदा नबी चौथे आसमान ते वेठो आहे जॾहिं क़यामत करीब थींदी हज़रत ईसा ज़मीन ते लहंदो शादी कंदो ॿार थींदसि 40 साल धरती ते रहंदो वफ़ात कंदो त उन जी कब्र गुंबद खदरा में इन जाइ ते थींदी जेका बाक़ी जाइ खाली हो जेॾी महिल क़यामत जो ॾियारो थींदो माण्हू कब्रुनि मां उथंदा न साईं फरमाइनि था त जेॾी महिल मां मुहम्मद करीम उथंदुसि मुंहिंजा यार उथंदा न त हेॾो इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा हूंदो होॾो हज़रत ईसा रूहुल्लाह हूंदो उन्हनि ॿिन्ही जे विच मां उथण वारो अबू बकर ऐं उमर या ठरियो वाले कोन ठरियायो या बरियायो सच्ची ॻाल्हि ठरियायो या बरियायो जेके ठरियायो बरिया तव्हां ख़ुदा कंदो सदाईं ख़ुशि अल्लाह कंदो दुनिया आख़िरत में आबाद सुभान अल्लाह हाणे हिकिड़ी ॿी हदीस थो ॿुधायां मूंखे इंतज़ार आहे क़िबला साईं जन ख़ुदि
बयान फरमाइंदा सदारती किताब साईं सुभान अल्लाह घणी देख नथो पढ़ण चाहियां ना सुभाणे हिकिड़ो जलसो आहे हिते ई तव्हांजे पाड़े में बिहार कॉलोनी में ईंदव या आजी ॾिठो पीर ईंदव न अञा दिलि जूं ॻाल्हियूं उते ॿुधाईंदोसीं हिकिड़ी हदीस ॿुधो हदीस जो हवालो पहिरीं ॾियां मुस्नद अबू याला जिल्द 7 सुफ़ो 45 ॿियो किताब मजमू ज़वाइद जिल्द 5 सुफ़ो 176 टियों किताब अल मतालिबुल आलिया जिल्द 15 सुफ़ो नंबर 667 चौथों किताब कंजुल उम्माल पंजो किताब तारीख़ बगदाद छहों किताब तारीख़ दिमश्क ऐं सतों किताब लिसानुल मीज़ान अठों किताब मुस्नदुल बज़ार नौ किताब मुस्नद अबू याला इन नवनी जरा नवनी किताबन में रिवायत अञा हवाला अञा भी घणा आहिनि पर हाणे लगे सही है सुभान अल्लाह नव किताब जंजा मूं नाला वरता इन्हनि नवनी किताबन में रिवायत हुजूर जो प्यारो सहाबी हुयो हजरत अनस सुभान अल्लाह 10 साल मदीने वाले साईं की खिदमत में रहियो सुभान अल्लाह 10 साल कॾहिं कॾहिं साईं जन प्यार मामले के सदीदा या उनेस ओ अनसड़ा सुभान अल्लाह केरी मल सरीदा या अनस केरी मल सरीदा या उनेस प्यारो प्यारो असाबी हुयो 10 साल मदीने वाले की खिदमत में रहियो जे हिकड़े ॾींहुं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन निकता फदखल बुस्तान हिकड़े बाग में दाखिल सुभान अल्लाह किथे बाग में गया ऐं अरबन जा जेके बाग हुया न उनके चौधारी कोट ॾिनल हूंदा अॼु ताईं बि ॿाराड़ी सिंध जे ॿाराड़ी में जेके बाग आहिनि न तव्हां ॾिसंदो न कच्ची मिट्टीअ जा कोट ॾिनल हूंदा आहिनि बाग जे कुतो बुनो न वञे बाग जो सियान बि न थिए सुभान अल्लाह हीअं रंबनि जी मौसम आहे घणाई सुभान अल्लाह सम्झो था न बाग खे ॾिनल हुई भित पोइ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम दरवाज़े मां दाख़िल थिया ऐं अंदर हिकिड़े वण जी छांव में सोना हबीब वञी वेही रहिया सुभान अल्लाह फजाअ आतिन फदक्कल बाब हिकिड़ो अचण वारो आयो अचे दर जो कड़ो खड़काई सुभान अल्लाह दर खड़काई त साईं जन फरमाया अनस कुम फफ्तह लहू वबश्शिरहु बिल जन्नत व बिल खिलाफत मिन बादी सुभान अल्लाह अनस वञ दर ते जेको बीठो आहे न हिते जे ॿाहिरि दरवाज़े जे ॿाहिरि जेको बीठो आहे न इने के वञी चओ त तूं जन्नती आहीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वहाबी जे अकीदे जी बेड़ी ॿुॾी वई वहाबी चवे थो त मुस्तफा खे भित जे पोयों जी ख़बर न हुई हीअ भित हुई न जंहिंजे ॿाहिरों अचण वारो आयो दर खड़काई माना दर बंदि हुयो भित हुई विच में परदो हो विच में वहाबी जो अकीदो आहे त हुजूर खे भित खां पोयों जी ख़बर न हुई पर मुंहिंजे नबी जो इल्मु छा सुभान अल्लाह भित त ही आहे मुस्तफा त अॻिते बि ॾिठो सुभान अल्लाह बेशक जेको 10-12 साल बाक़ियो पोइ थियणो उहो बि ॾिठे ऐं जेको वरी आख़िरत में थियणो उहो बि ॾिठे सुभान अल्लाह पुट मूड़े ध्यान कजो मुस्तफा जे इल्म जी मुस्तफा जे नज़र जी निगाह मुस्तफा सुभान अल्लाह साईं जन फरमाया अनस दर खड़के दो वञ जेको दर ते बीठो आहे न इने खे चओ त तूं जन्नती आहीं ऐं चईस त मुखां बाद में मुंहिंजो ख़लीफ़ो कंठियल मुत्तसिल बिला फसल मुंहिंजो ख़लीफ़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत अनस तो चवे त ॿाहिरि निकतुसि वञी ॾिठुमि हा मूं अर्ज़ कयो कुल त या रसूल अल्लाह
या रसूल अल्लाह छा इहा ॻाल्हि मां उनखे ॿुधायां जेको बीठो आहे दर ते उनखे ॿुधायां त तूं जन्नती बि आहीं तूं मुंहिंजो साईं जन जो ख़लीफ़ो थींदे इहा ॻाल्हि ॿुधायां साईं जन फरमाया ॿुधाए छॾी चवां ई इन जे लाइ तो उनखे ख़ुशख़बरी ॾे न तूं वरी लिकाईंदे छा ॿुधाईस वञी हज़रत अनस तो चवे जीअं ॿाहिरि निकितुसि फ़ैज़ा अबू बकर हाणे टे ॻाल्हियूं सम्झो हिकिड़ो त भित जे पोयों मुस्तफ़ा ॾिठो या न ॾिठो ॾिठई या न ॾिठई केरु ॾिठो आहे माना हुज़ूर जो इल्मु भित खां पोयों बि निगाह पहुती या न पहुती हाणे ॿुधायो त सुन्नियुनि जो अक़ीदो सही आहे वाक़ियुनि जो अक़ीदो सही कन खोले ॿुधो ऐं वाक़ पटे चओ त कंहिंजो अक़ीदो सही आहे भुलिजी न पाओ अक़ीदे जे मामले में सच्चा पक्का सुन्नी हुजो भित जे पोयां जी वाह बि चए थो हुज़ूर खे भित जे पोयां जी ख़बर न आहे मदीने वारे साईं भित जे पोयां ॾिठो या न ॾिठो ऐं ख़िलाफ़त हुज़ूर जी हिजरत जे 10 साल साईं जन दुनिया तां 10 साल पर्दो फरमायो उन खां पोइ ख़लीफ़ो थियो आहे हज़रत अबू बकर हाणे 10 साल बाद में जेका ख़िलाफ़त मिलणी हुई इहा मुस्तक़बिल जी ख़बर हुई तव्हां ॿुधायो तव्हां सां सुभाणे छा थींदो तव्हांखे ख़बर आहे मूंसां सुभाणे छा थींदो मूंखे ख़बर न आहे कंहिंखे ख़बर न आहे त सुभाणे मुस्तक़बिल में छा थियण वारो आहे साइंस हेॾी तरक़ी कई आहे पर अञा ताईं अहिड़ी मिशन साइंसदाननि बि कोन ठाही आहे जेका सुभाणे जी ॻाल्हि ॿुधाए पर वाह मुस्तफ़ा तुंहिंजो इल्मु ख़लीफ़ो केरु थींदो अबू बकर सिद्दीक़ मदीने वारे साईं खे अॼु ख़बर आहे ऐं टी ॻाल्हि साईं जन फरमायो त अनस मुबारक हदीस त जन्नती आहे केतिरा माण्हू वेठा आहियो हिकिड़ो माण्हू चवे त मूंखे पक्का त मां जन्नती आहियां सुभान अल्लाह उमेद आहे आस आहे अल्लाह में उमेद आहे पर गारंटी कंहिं वटि कोन्हे सुभान अल्लाह गारंटी कंहिं वटि कोन्हे पर अबू बकर वटि गारंटी आहे मुस्तफ़ा खुद ॾिनी आहे अबू बकर जन्नती आहे हाणे जन्नत जो फ़ैसिलो थींदो क़यामत जे ॾींहुं कहिड़ा जन्नत में वेंदा कहिड़ा दोज़ख में वेंदा इहो फ़ैसिलो थींदो क़यामत में जेको फ़ैसिलो अल्लाह कंदो क़यामत में थींदो मुस्तफ़ा खे अॼु ख़बर आहे हाल जी ख़बर मदीने वारे खे मुस्तक़बिल करीब जी ख़बर मुस्तक़बिल बईद जी मुस्तफ़ा करीम खे हर शइ जो इल्मु अल्लाह ॾिनो सुभान अल्लाह अक़ीदो असां सुन्नियुनि जो हक़ ऐं सच हज़रत अनस तो चवे त ॿाहिरि वियुसि फ़ैज़ा अबू बकर फ़क़ुल्तु लहू अबशिर बिल जन्नत अबू बकर मुबारक थई तूं जन्नती आहीं व अबशिर बिल खिलाफत मिन बाद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह जेकर बि ही मुबारक थई मदीने वारे साईं खां पोइ तूं हुजूर जो खलीफ़े बिला फसल थियो सुभान अल्लाह हज़रत अनस तो चवे त मां या ख़ुशख़बरी ॾेई अचे वरी साईं जन जो फासिलो वठी वेही वियुसि सुभान अल्लाह अञा बस थोड़ी देर गुज़री सुम जाआतिन फदक़ल बाब देर न गुज़री त हिकिड़ो माण्हू आयो वरी दर सुभान अल्लाह वरी जो दर खड़कियो फ़क़ाल या अनस कुम साईं जन फरमान सौथी जेको दर ते बीठो आहे न फफ्ताह लहू उन जे लाइ दर खोल व बशिरहु बिल जन्नत उनखे जन्नत जी मुबारक ॾे ऐं चईसि व बशिरहु बिल खिलाफत मिन बाद अबी बकर मुबारक हदीस अबू बकर खां पोइ इहो ख़लीफ़ो थींदो सुभान अल्लाह हज़रत अनस तो फरमाए त हुकुम मञी उथियुसि वञी ॾिसां दर खोलियुमि त ॿार उमर सोड़ो सुभान अल्लाह
केर बीठो आ हजरत फारूक आज़म बीठो आ काल हजरत अनस चयोस तो वनी तोखे मुबारक थो ॾियां तो मदीने वाले साईं फरमायो तू जन्नती आई तू अबू बकर खां पोइ मुस्तफा जो ॿियो नंबर खलीफो उमर तू थींदे हजरत उमर जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुबारक जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह हजरत अनस तो चया मुबारक दई ऐं मां मरीअ जे साईं जन जो पासड़े में वेई सुभान अल्लाह गुलाम जो थियो नौकर जो थियो इहो बि भाग आहे जेके मुस्तफा जे दर जी नौकरी सुभान अल्लाह हाय 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 खुशबख्त आहिनि उहे असाबी जिन खे सुबुह शाम मदीने वारे जा दीदार सुभान अल्लाह हजरत अनस तो चया थोड़ी देर वेठो ही हुयुसि तो वरी दर खड़कियो सुभान अल्लाह फकाल या अनस कुम फफ्तह लहू ए अनस उथी दर खोल जेको दर ते बीठो आ बशरु बिल जन्नत उन्हें के मुबारक दे तो वो जन्नती आ बशरु बिल खिलाफत मिन बाद उमर उन्हें के भी मुबारक ही दे तो उमर खां पोइ उहो मोहम्मद जो खलीफो थींदो हजरत अनस चयो मुंह अर्ज कयो या रसूल अल्लाह बना ॿुधायांसि या खुशखबरी ॾियांसि साईं जन फरमायो वञी ॿुधाईसि हजरत सैयदना अनस तो फरमाए बाहर निकरा दर खोलिया त सोनो उस्मान खणी बीठला जॾहिं महिल वञण लॻुसि साईं जन फरमायो त हे अनस उस्मान के चजाए तू जन्नती आई तू उम्र खां पोइ खलीफो थींदे पर तोखे शहीद कयो वेंदो तोखे क़त्ल कयो वेंदो इहा बि ॻाल्हि ॿुधाए छॾिजांइसि सुभान अल्लाह हज़रत अनस तो चवे दर जो खोल में त ॿाहिरों उस्मान गनी बीठल अर्ज कयम उस्मान तोखे मुबारक तू जन्नती आई उस्मान तोखे मुबारक जो हजरत उमर खां पोइ तू मदीने वारे मीर जो खलीफो थींदे पर ए उस्मान हिकड़ी ॿी तुंहिंजे लाइ ॻाल्हि मदीने वारे साईं फरमाई आहे त आख़िर वक़्त में तोखे शहीद कयो वेंदो तुंहिंजो सिर कलम कयो वेंदो इहा ॻाल्हि बि हबीबन करीमन फरमाई आहे हज़रत अनस तो चवे मूं नियापो ॾिनो उस्मान अंदर आयो हबीबन जी ख़िदमत में अचे हथ जोड़े अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह हबीब खुशखबरियों तो ॿ मिलियूं जन्नत जी मुबारक मिली खिलाफती मुबारक मिली पर तव्हां शहादत मुझे क़त्ल थियण जी बि ॻाल्हि ॿुधी आहे हबीब मुझो डो केड़ो हुंदो जो मुखे मारींदा मां त उहो उस्मान आया वला मसस्त फर्जी मुंज़बाया तुक या रसूल अल्लाह जे दी मूं तव्हां सां बेत कया तव्हां जे हथ सां हथ मिलायो उन ॾींहं खां वठी अॼो के ॾींहं ताईं मां पंहिंजो हथ पंहिंजे शर्मगाह के न लातो पंहिंजे उघड़ के मूं हथ न लातो एतिरो मां ख्याल रखियो त जे हथ मुस्तफा करीम जे हथ सां हथ मिलायो उहो हथ पंहिंजी शर्मगाह सां न लॻंदो एॾो हया वारो उस्मान या रसूल अल्लाह मुखे छो क़त्ल कयो वेंदो साईं फरमाइनि था उस्मान कुरान पढ़ंदे मदीने जे शहर में तोखे शहादत जो दर्जो मिलणो आहे इहो मुंहिंजे रब जी ज़ात जो फ़ैसिलो आहे
अर्ज की या रसूल अल्लाह जे रब जो फैसलो आ त मूं उस्मान के भी कबूल। हाणे शहादत जेका 35 या 36 साल बाद में मिलनी आ मदीने वाले मीर के अजु खबर इल्म तो कान यकून जो हुक्म तो वटे कुन फयकून जो कान यकून जेको थी चुको जेको थियण वारो आ मदीने वाले के रब इल्म ॾेई छॾियो। हुक्म मुस्तफा जी ज़बान कुन फयकून जी लफ्ज़ कढणी आहे न शान मदीने वाले आहे न शान। मां हिकिड़ो आख़िरी शेर तो मुझे मिठे पीर जो तो ॿुधायां। सबब कहिड़े कनू दुनिया ते आमण कम मोहम्मद दा मुद्दत दी उजड़ी धरती को बसावण कम मोहम्मद दा। सबब कहिड़े कनू दुनिया ते आवण कम मोहम्मद दा। तू सुन सीरत मोहम्मद दी किवें दुनिया ते गुज़रे दे जेको आवे सवाली ते भर भर झोलियां असां को ख्वाजा अब्दुल गफ्फार साईं कौसर पिलावण कम मोहम्मद दा। असां को ख्वाजा अब्दुल गफ्फार साईं कौसर पिलावण कम मोहम्मद दा। मुद्दत दी उजड़ी घर